वफाकी घरू सेक्रेटरी गुम थियल माण्हुनि जे केस में अदालत खां गैर मशरूत माफ़ी वठी छॾी। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तनि जी ॿुधणी में वफाकी घरू सेक्रेटरी ज़मानत न थियण जोगा वारंट जारी थियण खां पोइ अदालत में पेश थी मशरूत माफ़ी वठी छॾी। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तनि जी ॿुधणी थी। अदालती हुकुम खां पोइ वफाकी घरू सेक्रेटरी ह्यूमन राइट्स जो डायरेक्टर अटॉर्नी जनरल ऐं ॿिया पेश थिया। वफाकी घरू सेक्रेटरी अदालत खां गैर मशरूत माफ़ी वरिती। वफाकी घरू सेक्रेटरी शोकास नोटिस जो जवाब जमा कराईंदे चयो त अदालतनि जो एहतराम कयां थो, मसरूफ़ियत सबब पेश न थी सघियो हुयुसि। जस्टिस के आगा रिमार्क्स ॾींदे चयो त तव्हां इंतिहाई अहम पोज़ीशन ते मुक़ररु थियल आहियो। अदालत केतिराई हुकुम जारी कया पर जवाब ई जमा न करायो वियो। मजबूर थी अदालत खे ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करणा पिया। जस्टिस के आगा रिमार्क्स ॾींदे चयो त खंभे गुम करण जो मसइलो इंतिहाई अहम आहे, उन खे ख़तमु करणो पवंदो। अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान अदालत खे ॿुधायो त इंसानी हक़नि जे बुनियादनि ते वफ़ाकी हुकूमत कमु करे रही आहे। ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत हिरासती मरकज़नि जी रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में जमा कराई आहे। हिन चयो त के जे हिरासती मरकज़नि में सिंध मां गुम थियल 3 माण्हुनि जी निशानदेही थी आहे। हिन चयो त सिंध मां गुम थियल 2 माण्हुनि जो पतो नाहे पइजी सघियो। वफ़ाकी हुकूमत तरजीही बुनियादनि ते उन मामले खे ॾिसी रही आहे। जस्टिस के आगा चयो त उमीद कयूं था त मुस्तक़बिल में वफ़ाकी घरू सेक्रेटरी अदालती हुकुम खे नज़रअंदाज़ न कंदो। अदालत वफ़ाकी घरू सेक्रेटरी खे ईंदड़ ॿुधणी ते तफ़सीली जवाब सां गॾु ॿीहर पेश थियण जो हुकुम जारी कंदे केस जी वधीक ॿुधणी 24 आगस्त ताईं मुलतवी करे छॾी।